ही दोस्त आहिनि जेके मूंखे कलाकोट जो सैर जन करायो मोटरसाइकिल ते। ऐं मां शायदि अकेले सिर्फ़ु न अची सघां छो त घणो पंधु हुयो ऐं पंधु कयां त थकिजी बि पवां। ऐं हीअ कलाकोट आहे जेके मां छॾिया पियो हाणे। तव्हां कलाकोट ते वॾो हिकिड़ो मक़बरो शाह हुसैन जो ठाराए हज़ारनि माण्हुनि खे दफ़न कयो वियो आहे ऐं तारीख़ी माॻ खे ख़तमु कयो वियो आहे। फयाज़ कास्कली गुलाम नबी कास्कली सैर करायो कलाकोट तव्हांखे ॾेखारींदो हलां थो पियो मां। हीउ शाह हुसैन जो मक़बरो ऐं परियां वरी शिव जो मंदरु आहे। हीउ उहो ई कलाकोट आहे जेको राजा जहाज जो पुटु ॿिए दौर में 711 हिजरी में ऐं मोहम्मद बिन क़ासिम जॾहिं हमलो कयो जैसीना जे हिन कोट ते उहो हिकिड़ी झड़प बि न सही सघियो ऐं वॾी कटोरा जे ॿी जे मंदरु या किले जेको आहे रावण जे किले या कलाकोट जेको छठे जे शहर में आहे ऐं हुन जूं मां मूवियूं बि रखियूं आहिनि SBD TV चैनल ते, उते तव्हां ॾिसी सघो था। ऐं हीअ बि जेको आहे तव्हांखे मां माॻ ॾेखारियो छठे जे दर्शन छंपीर जे इलाइक़ो आहे। छंपीर खां थोरो जी शहर छंपीर खां थोरो पहिरियों जो इलाइक़ो आहे 2 किलोमीटर तक़रीबन पहिरियां आहे। हीअ मां जेकॾहिं ठठे खां अंदरियों कचो रोड जेको जेको हिन माना न अचण जे बराबरि आहे उहो अची बि नथो सघे। मां पहिरियों बि आयो हुउमि हिन किले खे कोविल में आणण जे लाइ पंहिंजो निकिरो हुयुमि ऐं झिरकनि खां पोइ वरी वॾो स्टॉप आहे हिते छंपीर जो। ॿीहर छंपीर खां पोइ दोस्त मूंखे मोटरसाइकिल जे अंदरि तक़रीबन 2 किलोमीटर अंदरि इहो घुमायो। हिननि खे किरायो बि आछ कई पर हिननि बिल्कुलु किरायो कोन वरितो। हिननि जा लख थोरा पैसा ऐं तरीक़ो हुजण जे बावजूदि ही कीचड़ जा किनारा आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था। ऐं कला जेको आहे तव्हांखे हेमकोट ॾेखारियो जेसीना जो उहो बिल्कुलु कीचड़ किनारे जे मथां आहे जंहिंजो उहे मूवियूं हिन मां SBD TV चैनल ते रखी चुको आहियां, उन्हनि खे तव्हां वॉच करे सघो था। ऐं वॾी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी, ख़ासि हिननि दोस्तनि जी जिन मूंखे महिरबानी कई ऐं एतिरो वॾो सफ़र जेको आहे खुदाई ॻोठ जा ई दोस्त आहिनि झंपीर जे इलाइक़े जा। ऐं झंपीर में हिकिड़ो खुदाई ॻोठ आहे, उतां जा ई काशकली दोस्त आहिनि।